अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां सोनिया समोदानी थी रहा हो न्यू मेहरान न्यूज़ ख़बर शामिल कयूं था। मसूबगी रिपोर्ट महबूब ख़ास के लिए भर पासे चूंड सरगर्मियों तेज़ थी, कार्नर गॾिजाणे जो सिलसिलो जारी। ख़बर मूजिब यूसी बार चाणे जे मरकज़ी गोट तालिब मौला कॉलोनी में हैदराबाद तक PS 60 जे उम्मीदवार अॻूणे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो ऐं तारिक हुसैन शाह ॼामोट जे मान में ज़ुल्फ़कार अली शाह, केडी मीरबर, मोहम्मद सदीक पंवर, सजाद अली मल्हा पारां कार्नर गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें सदर अली शाह आयल मेहमान के आजियाणो पेश किया। बाद समूरन आयल मेहमान के अजरक जो तोहफ़ा पिण पेश किया विया। उन मौके ते खिताब कंदे ॼाम ख़ान शोरो चयो त असांखे हितां जे रहवासियुनि जी मोहब्बत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। इंशाअल्लाह असां मुल्क जे चइनि सूबनि मां कामयाबी माणींदासीं ऐं मुल्क जो वज़ीर आज़म शहीद राणी जो शहज़ादो बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। 8 फरवरी ते अहिड़े ई जोश जज़्बे सां PP खे वोट ॾेई मुख़ालिफ़ुनि जूं ज़मानूं रद्द कजो। उन मौके ते सैयद तारिक शाह ॼामोट खिताब कंदे चयो त PP अवाम सां गॾु सर मोड़ ते बीठल रहे थी ऐं अवाम जो बि PP सां चाह आहे। असां बि पंहिंजे तरह जे अवाम सां हर ॾुख सुख में गॾु रहिया आहियूं ऐं गॾु रहंदासीं। गॾिजाणी में PP रहनुमा बिलावल ख़ान शोरो, सलीम रज़ा मंगरियो, अली मुराद मल्हा, ज़ाहिद मल्हा, ख़ान मोहम्मद समो, ख़ादिम मल्हा, कबूल ख़ान सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई। मसू भुरगड़ी का रिपोर्ट कर कलब लगारी मसू भुरगड़ी भर पासे में इलेक्शन वेझो ईंदे ही चूंड सरगर्मियों तेज थी वयूं आहिनि। कार्नर गॾिजाणी जो सिलसिलो जारी। ख़बर मूजिब यूसी बारचाणीअ जे मरकज़ी ॻोठ तालिबुल मौला कॉलोनी में हैदराबाद तक जे PS 60 जे उम्मीदवार अॻूणे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो ऐं तारिक हुसैन खान शाह ॼामोट जे मान में ज़ुल्फ़कार अली शाह, KD मीरबर, मोहम्मद सदीक पंवर, सजाद अली मल्हा पारां कार्नर गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें सरदार अली शाह आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। बाद में समूरनि आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिण पेश कया विया। उन मौके ते खिताब कंदे ॼाम ख़ान शोरो चयो त असांखे हितां जे रहवासियुनि जे मोहब्बत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह असां मुल्क जे चइनी सूबनि मां कामयाबी माणींदासीं ऐं मुल्क जो वज़ीर आज़म शहीद राणीअ जो शहज़ादो बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। 8 फरवरी ते अहिड़ो ई जोश ऐं जज़्बे सां PP खे वोट ॾेई मुख़ालिफ़नि जो ज़मानतो रद्द कजो। उन मौके ते सैयद तारिक शाह ॼामोट खिताब कंदे चयो त PP अवाम सां गॾु हर मोड़ ते बीठल रहे थी ऐं अवाम जो बि PP सां चाह आहे। असां बि पंहिंजे तरह जे अवाम सां हर ॾुख सुख में गॾु रहिया आहियूं ऐं गॾु रहंदासीं। गॾिजाणी में PP रहनुमा बिलावल ख़ान शोरो, सलीम रज़ा मंगरियो, अली मुराद मल्हा, ज़ाहिद मल्हा ख़ान, मोहम्मद समो, ख़ादिम मल्हा, कबूल ख़ान सोलंगी ऐं ॿियनि शिरकत